ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 23/7/2026 ऐं मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठे मिठे ॿार तव्हांखे बाप्स मां सचो पैगंबर व मैसेंजर ठहिणो आहे। सभिनि खे घरु हलण जो मैसेज ॾियणो ई आहे। प्रश्न: अॼुकल्ह मनुष्यनि जी बुद्धि सॼो ॾींहुं कंहिं तरफ़ भटकती? उत्तर आहे फैशन तरफ़। मनुष्य खे कशिश करण लाइ अनेक प्रकार जी फैशन कंदा आहिनि। इहे फैशन चित्रनि सां ई सिखंदा आहिनि। सम्झंदा आहिनि पार्वती बि ईअं फैशन कंदी हुई, वार आदि ठाहींदी हुई। बाबा चवंदा आहिनि तव्हां ॿारनि खे हिन पते दुनिया में फैशन न करणो। तव्हांखे त मां अहिड़ी दुनिया में वठी हलंदो आहियां जिते नेचुरल सुंदरता रहंदी आहे। फैशन जी दरकार ई न आहे। गीता तव्हां ही माता, तव्हां ही पिता आहे। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो जॾहिं महिमा ॻाईंदा आहिनि त बुद्धि मथे हली वेंदी आहे। आत्मा ई बाप खे चईंदी आहे, उहो ई खिवैया पदत पावन अथवा सचो मैसेंजर आहे। बाबा अची करे आत्माउनि खे मैसेज ॾींदा आहिनि ऐं जेके मैसेंजर व पैगंबर चईंदा आहिनि कोई नंढा व वॾा हूंदा आहिनि, वास्तव में उहो मैसेज व पैगाम ॾींदा न आहिनि। इहे त कूड़ी महिमा करे छॾी आहे। ॿार सम्झंदा आहिनि सवाइ हिक जी हिन मनुष्य सृष्टि ते ॿियो कंहिंजी महिमा न आहे। सभिनि खां जास्ती महिमा हिन लक्ष्मी नारायण जी आहे। छो जो इहे नई दुनिया जा मालिक आहिनि। सो बि भारतवासी ॼाणंदा आहिनि। दुनिया वारा सिर्फ़ु एतिरो ॼाणंदा आहिनि कि भारत प्राचीन देश आहे। भारत में गॉड गॉडेसिस जो राज हुयो। श्री कृष्ण खे बि गॉड चईंदा आहियूं। भारतवासी हिननि खे भॻवान भगवती चईंदा आहिनि। परंतु कंहिंखे पतो न आहे कि इहे भॻवान भगवती सतयुग में राज्य कंदा हुया। भॻवान गॉड गॉडेस जो राज्य स्थापना कयो। बुद्धि बि चईंदी आहे असां भॻवान जा ॿार आहियूं त असां बि भॻवान भगवती हुजणु खपूं। सभु हिक जा ॿार आहिनि न, परंतु भॻवान भगवती चई न सघंदा आहियूं। उन्हनि खे चईंदा आहिनि देवी देवता। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही सम्झाईंदा आहिनि। भारतवासी चईंदा आहिनि कि असां भारतवासी पहिरियों नई दुनिया में हुयासीं। नई दुनिया त सभु चाहींदा आहिनि। बापू जी बि नई दुनिया नयो राम राज्य चाहींदा हुया, परंतु राम राज्य जो अर्थ बिल्कुलु न सम्झंदा आहिनि। अॼुकल्ह मनुष्यनि खे पंहिंजो अहंकार केतिरो आहे। कलयुग में पत्थर बुद्धि, सतयुग में पारस बुद्धि, परंतु इहे कंहिंखे सम्झ न आहे। भारत ई सतयुग में पारस बुद्धि हुयो। हाणे भारत कलयुग में पत्थर बुद्धि आहे। मनुष्य त हिननि खे स्वर्ग सम्झंदा आहिनि। चईंदा आहिनि स्वर्ग में विमान हुया, वॾा वॾा महल हुया। उहो त सभु हाणे आहिनि। साइंस केतिरी विधि खे पाई आहे, केतिरा सुख आहिनि। फैशन आदि केतिरो आहे। बुद्धि सॼो ॾींहुं फैशन पिछाड़ी रहंदी आहे। आर्टिफिशियल सुंदर ठहिण लाइ वार आदि कीअं ठाहींदा आहिनि, केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। इहे सभु फैशन निकितो आहे चित्रनि सां। सम्झंदा आहिनि पार्वती मिसल असां वार आदि ठाहींदा आहियूं। इहे सभु कशिश करण लाइ ई ठाहींदा आहिनि। अॻियां पारसी माण्हुनि जी स्त्रियूं मुंहं ते कारी जाली पाईंदियूं हुयूं कि कोई ॾिसी करे आशिक़ न थिए। इनखे चइबो आहे पतित दुनिया। ॻाईंदा आहिनि तव्हां ही माता, तव्हां ही पिता आहियो। परंतु इहे कंहिंखे चइणो खपे। माता पिता केरु आहे इहे बि न ॼाणंदा आहिनि। माता पिता ज़रूरु वरसो ॾिनो हूंदई न। बाबा तव्हां ॿारनि खे सुख जो वरसो ॾींदा आहिनि। चईंदा बि आहिनि बाबा असां त तव्हां बग़ैर ॿियो कंहिंजी बि न ॿुधंदासीं। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा जी महिमा ॻाए बि आहे। ब्रह्मा जी आत्मा बि ख़ुदि चईंदी आहे हम सु पावन हुयासीं, हाणे पतित थिया आहियूं। ब्रह्मा जा ॿार बि ईअं चईंदा आहिनि असां ब्रह्मा कुमार कुमारी सो देवी देवता पोइ 84 जन्मनि जे अंत में पतित ठहिया आहियूं। सो नंबर 1 पावन, नंबर 1 पतित आहियूं। जीअं बाप ओड़ो ॿार। इहे ख़ुदि बि चईंदा आहिनि। शिव बाबा बि चईंदा आहिनि मां ईंदो आहियां इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में, जो पहिरियों नंबर में
पूज्य लक्ष्मी नारायण जी डायस्टीज में हुया हाणे संगम आहे। तव्हां कलयुग में हुयो हाणे संगम युगी ठहिया आहियो। बाबा संगम ते ई ईंदा आहिनि। ड्रामा अनुसार ॿार बि बुद्धि खे पाईंदा आहिनि। हाणे ॿारनि खे ज्ञान त मिलियो। हमसो देवता हुया, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया। सॼे चकर खे सुठी रीति तव्हां ॼाणंदा आहियो। इहो त ॾाढो सहज आहे। असां 84 जन्म वरिता आहिनि। कईअनि जी ॿुधी में इहो बि न वेंदो आहे। स्टूडेंट्स में नंबरवार त हूंदा ई आहिनि। राइट खां वठी करे शुरू कंदा आहिनि। फर्स्ट क्लास, सेकेंड क्लास, थर्ड क्लास। बच्चियूं ख़ुदि बि चवंदियूं आहिनि असांजी थर्ड क्लास ॿुधी आहे। असां कंहिंखे सम्झाए न सघंदा आहिनि। दिलि त थींदी आहे परंतु ॻाल्हाए न सघंदा आहियूं। बाबा छा करे? इहो थियो पंहिंजे कर्मनि जो हिसाबु किताबु। हाणे बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे कर्म अकर्म विक्रम जी गति जो ज्ञान ॿुधाईंदो आहियां। कर्म करणु आहे इहे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। थर्ड क्लास ॿुधी वारा इन ॻाल्हियुनि खे सम्झी न सघनि। इहे रावण राज्य आहे परंतु इहे कंहिंखे पतो न आहे। रावण राज्य में मनुष्य त विक्रम ई कंदा त हेठि ई किरंदा। गुरू कबो ई आहे। गुरू कबो ई आहे दुख जी दुनिया में। सदगति जे लाइ ई गुरू कंदा आहिनि की मुक्ति में वठी हले। उहो आहे निर्वाण धाम, वाणी खां परे स्थान। मनुष्य पंहिंजे खे वानप्रस्थी चवंदा आहिनि। उहो त चइण मात्र आहे। वानप्रस्थनि जी बि सभा हूंदी आहे। सभु कुझु मिल्कियत आदि ॿारनि खे ॾेई करे गुरू वटि वञी करे वेहींदा आहिनि। खान पान आदि त ज़रूरु ॿार ई ॾींदा परंतु वानप्रस्थी जो अर्थ कोई बि सम्झंदो न आहे। कंहिंजी ॿुधी में इहो न ईंदो आहे की असांखे निर्वाण धाम में वञिणो आहे। पंहिंजे घर उहो कोई घर न सम्झंदा आहिनि। उहो त सम्झंदा आहिनि ज्योति जोत में समाइजी वियो। निर्वाण धाम त रहण जो स्थान आहे। अॻियां 60 वर्ष जी आयु खां पोइ वानप्रस्थ वठंदा हुया। इहे जीअं की क़ाइदो हुयो। हाणे बि ईअं कंदा आहिनि। हाणे त सम्झाए सघंदा आहियो की वाणी खां परे त कोई वञी न सघे। इन जे लाइ बाबा खे सॾु कंदा आहिनि की पदक पावन बाबा अचो असांखे पावन ठाहे करे घर वठी हलो। मुक्ति धाम में आत्माउनि जो घर आहे। तव्हां ॿारनि खे सतयुग जे लाइ सम्झाइबो आहे। हुते केरु रहंदा आहिनि, कंहिंजी वृद्धि थींदी आहे। आदमशुमारी जो बि कंहिंखे पतो न आहे। राम राज्य में आदमशुमारी केतिरी आहे, ॿार आदि कीअं जनम वठंदा आहिनि, कुझु बि न पतो आहे। कोई बि विद्वान आचार्य पंडित न आहे जो इन ड्रामा जे चकर खे सम्झाए सघे। 84 लख जो चकर थिए कीअं सघंदो आहे। केतिरी रॉन्ग ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु सुती मुंझाए छॾियो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा कर्म अकर्म विक्रम जो सॼो राज सम्झायो आहे। सतयुग में तव्हांजो कर्म अकर्म थी वेंदो आहे। हुते कोई बुरो कर्म ई न थींदो आहे। इन करे कर्म अकर्म थी वेंदो आहे। हिते मनुष्य जो बि कर्म कंदा आहिनि उहो विक्रम थी वेंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असां नंढे खां वॾे सभिनि जी सॼी दुनिया जी वानप्रस्थ अवस्था आहे। सभु वाणी खां परे वञणु चाहींदा आहिनि। चवंदा आहिनि हे पदत पावन अचो असांखे अची करे पदत खां पावन ठाहियो। परंतु जेसिताईं पावन जी दुनिया न आहे हिते पदत दुनिया में पावन त कोई रही न सघे। इहा जो बि पदत दुनिया आहे सभु ख़त्म थियणी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे वरी खां नई दुनिया में वञिणो आहे। कीअं वेंदासीं इहा सॼी नॉलेज आहे। इहा आहे नई नॉलेज। नई दुनिया अमरलोक उहा पावन दुनिया जे लाइ। तव्हां हाणे संगम ते वेठा इहे बि ॼाणंदा आहियो। ॿिया जो बि आहिनि मनुष्य इहे बि ॼाणंदा आहियो। ॿिया जो बि मनुष्य आहिनि ब्राह्मण आहिनि उहे कलयुग में आहिनि। असां सभु संगम ते आहियूं। वञूं था सतयुग में बराबरि संगम युग आहे। उहो त आहे ई स्वर्ग। हुनखे संगम न चईंदासीं। संगम आहे हाणे। हीउ संगम सभिनि खां नंढो आहे। इनखे लीप युग चईंदा आहिनि।
जंहिंमें मनुष्य पापात्मा सां धर्मात्मा ठहींदा आहिनि। इन करे हिनखे धर्माओ युग चईंदा आहिनि। कलयुग में सभी मनुष्य अधर्मी आहिनि। हुते त सभी धर्मात्मा हूंदा आहिनि। भक्ति मार्ग में केॾो वॾो प्रभाव आहे। अहिड़ा पत्थर जी मूर्तियूं ठाहींदा आहिनि जो ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। उहा आहे ई पत्थर पूजा। शिव जे मंदर में केतिरा दूर दूर वेंदा आहिनि पूजा जे लाइ। शिव जो चित्र त घर में बि रखी सघंदा आहिनि, पोइ एतिरो दूर दूर छो भटकंदा आहिनि। इहो ज्ञान हाणे बुद्धि में आयो आहे। हाणे तव्हांजी अखि खुली, बुद्धि जा कपाट खुलिया आहिनि। बाबा नॉलेज ॾिनी अथई। परम पिता परमात्मा हिन मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे। ज्ञान गुण शक्तियुनि जो सागर आहे, नॉलेजफुल आहे। आत्मा बि उहो नॉलेज धारण कंदी आहे। आत्मा ई प्रेसिडेंट आदि ठहींदी आहे। मनुष्य त देह अभिमानी हुजण जे कारण देह जी महिमा कंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। तव्हां आत्मा 84 जन्मनि जो चकर लॻाए बिल्कुलु ई दुर्गति खे पायो आहे। हाणे असां आत्मा आहिनि बाबा खे पहचानियो आहे। बाबा सां वरसो वठूं था न। आत्मा खे शरीर त ज़रूरु धारण करिणो पए। शरीर बग़ैर आत्मा जो कीअं ॻाल्हाईंदियूं, कीअं ॿुधनि। बाबा चईंदा आहिनि मां निराकार आहियां, मां बि शरीर जो आधार वठंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो श्री बाबा हिन ब्रह्मा तन सां असांखे ॿुधाईंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं ई सम्झाईंदा आहियो। तव्हांखे हाणे ज्ञान मिलो। ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। उहो ई बाप राजयोग सेखारींदा। हिन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। शिव बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि, पोइ असां ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं। असांखे बि ॿुधाइण वारो शिव बाबा आहे। हाणे तव्हां चईंदा असां पतित सां पावन ठहूं था। बाबा सम्झाईंदा आहिनि इहा आहे ई पतित दुनिया। रावण जो राज्य आहे न। रावण पाप आत्मा ठाहींदी आहे। इहा ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। रावण पाप आत्मा ठाहींदी आहे। इहा ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। भल रावण जी एफिजी जलाईंदा आहिनि, लेकिन रावण हिकु सीता खे न चढ़ाई। लेकिन रावण आत्माउनि खे पापी ठाहींदो आहे। कुझु सम्झंदा ई न आहिनि। सीता खे रावण वठी वियो, इहा कई केतिरी कथायूं उहे लिखियूं आहिनि। जॾहिं वेही करे ॿुधंदा आहिनि त रोई वठंदा आहिनि। उहे सभु दंत कथायूं आहिनि। बाबा असांखे विक्रमाजीत ठाहिण लाइ सम्झाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मामिकम यादि करो, किथे बि बुद्धि न लॻायो। शिव बाबा असांखे पंहिंजो परिचय ॾिनो आहे। पतित पावन बाबा अची करे पंहिंजो परिचय ॾींदो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो केतिरो मिठो असांजो बाबा आहे, जो असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कर्म अकर्म ऐं विक्रम जी गति खे ॼाणे श्रेष्ठ कर्म करणु, ज्ञान दान करे धर्मात्मा ठहिणो। ॿियो आहे इहा वानप्रस्थ अवस्था आहे। हिन अंतिम घड़ियुनि में पावन ठही करे पावन दुनिया में वञिणो आहे। पावन ठहिण जो मैसेज सभिनि खे ॾियणो आहे। वरदाना पास विद ऑनर्स थियण लाइ सर्व द्वारा संतुष्टा जो पासपोर्ट प्राप्त करण वारा संतुष्ट मणी ठहूं। जो ॿार पाण वटि पंहिंजे पुरुषार्थ व सर्विस सां ब्रह्मण परिवार जे संपर्क सां सदा संतुष्ट रहंदा आहिनि, उन्हनि खे संतुष्ट मणी चइबो आहे। सर्व आत्माउनि जे संपर्क में पंहिंजे खे संतुष्ट रखणु व सर्व खे संतुष्ट करणु। इन में जो विजयी ठहींदा आहिनि उहो विजयमाला में अची वेंदा। सर्व आत्माउनि जे संपर्क में पंहिंजे खे संतुष्ट रखणु, सर्व खे संतुष्ट करणु।
इन में जो विजयी ठहींदा आहिनि उहे विजय माला में अची वेंदा आहिनि। पास विद ऑनर्स थियण लाइ सर्व द्वारा संतोषा जो पासपोर्ट मिलणो खपे। स्वयं द्वारा भी, बाप द्वारा भी, सर्व द्वारा भी। ये पासपोर्ट वठण लाइ सिर्फ़ु सहन करण व समाइण जी शक्ति धारण करो। स्लोगन आहे रहमदिल ठही सेवा द्वारा निराश ऐं थकी हुई आत्माउनि खे सहारो ॾींदा आहिनि। अव्यक्त इशारो आहे पावरफुल यादि जे लाइ सचे दिलि जो प्यारु खपे। सची दिलि वारा सेकंड में बिंदु ठही बिंदु स्वरूप बाप खे यादि कंदा आहिनि। सचे दिलि वारा सचे साहिब खे राज़ी करण जे कारण बाप जी विशेष दुआयूं प्राप्त कंदा आहिनि। जंहिंसां सहज हिकु संकल्प में स्थिति ज्वाला रूप जी यादि जो अनुभव कंदा आहिनि। पावरफुल वाइब्रेशन फैलाए सघंदा आहिनि। सच्चाई जी शक्ति जे कारण दिमाग़ भी समय ते युक्ति युक्त यथार्थ कार्य कंदो आहे। कोई भी उल्टो कार्य न थी सघंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।